प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। सभ खां ख़ूबसूरत वक़्तु आमद। आमद हू अची वियो। साल जो सभ खां सुठो वक़्तु शुरू थी वियो आहे। दुकाननि ऐं गलियुनि खे क्रिसमस जे लाइ सिंगारियो वियो आहे ऐं घर जे कमरनि खे सनोबर जे वणनि जी टारियुनि ऐं ख़ूबसूरत सितारनि सां सिंगारियो वियो आहे। आमद जी शुरू में पहिरीं मेणबत्ती ॿारी वई। मेणबत्ती ॿरी रही आहे। आऊं ख़ुशि आहियां त साल जो ही सुठो वक़्तु अची वियो आहे। ही मूंखे चवे थो त ख़ुदा आवाज़ सां ऐं मूं सां प्यार करे थो। हुन जो पुटु हिकु ॿार जी सूरत में पैदा थियो हो। रोशनियूं कयूं वियूं ऐं ख़ुशख़बरी ॿुधाई वई। पहिरीं मेणबत्ती असांखे यादि ॾियारे थी त यसु आसमान तां ज़मीन ते आयो। हू इंसान थियो बिल्कुलु जहिड़ा असीं आहियूं ऐं हुन असांजे गुनाह जे करे सलीब ते जान ॾिनी हुई। हुन खे दफ़न कयो वियो ऐं 3 ॾींहंनि बाद हू वरी जीउ थियो। हाणे हू जहिड़ो आहे। ॿी मेणबत्ती असांखे यादि ॾियारे थी त यसु ई दुनिया जो नूर आहे हर इंसान लाइ ऐं हू असांजे दिलनि खे रोशनी ऐं ख़ुशी सां भरे थो। टी मेणबत्ती असां सां वाइदो करे थी त हू अची रहियो आहे। यसु असांजो मालिक, हू वरी अची रहियो आहे, पर पहिरीं वांगुरु न जीअं हू 2000 साल अॻु आयो हो। हाणे हू वरी ॿार वांगुरु न ईंदो जेको आहिर में पियो हुजे। हाणे हू मालिक ऐं बादशाह बणिजी ईंदो। चौथी मेणबत्ती असांजे लाइ ऐलान करे थी त उन जो इंतज़ारु करियो ऐं तयारु रहो। सभ खां बहितर अव्हां जे लाइ ही आहे त अॼु हुन खे पंहिंजी ज़िंदगी में अचणु ॾियो। हुन जी आमद जे लाइ सभ खां बहितर तयारी हूंदी। यसु आयो हो ऐं हू वरी ईंदो। ही आमद जी ख़ुशख़बरी आहे जेका मेणबत्ती सां बि वधीक रोशन आहे। आऊं अव्हां खे ख़ुशियुनि सां भरपूर आमद जे मौसम जी मुबारक ॾियां थी। हिकु ॿी ॻाल्हि, अॻिते अव्हां सां क्रिसमस जे बारे में सवाल पुछण जो मुक़ाबिलो थींदो। छा तव्हां हिसो वठंदा? ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।